जे मोते आ पई ही संबता सिंध जी तन दिलो ब्या चई नौ अज़म नौ कदम नौ शबाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब इनकलाब सिंध जे माठ में सिंध जे डहकाव में सिंध जे खामोशी जी चादर में बैठजी वई हुई अवा नौजवानन कवरेज कंदा न सर अवा समूरन सिंध जे सियासी पार्टियुनि जे ईमानदार सचार कारकुनन सिंध मथा माठ जी चादर के परे उछले छॾियो ॾाका सिंध जे लाइ कुझु बि कोन्हे ॾाका उन्हनि जे लाइ जिन कॾहिं जंग न ॾिठी हुजे जिन कॾहिं कुर्बानी न ॾिनी हुजे सिंध सिंध वतन जी तारीख़ रत सां लिखियल तारीख़ हर दौर में पंहिंजनि ज़माननि जे समूरनि साम्राजनि खे मोह ॾींदड़ माडो अटकाईंदड़ विड़ी पवंदड़ ऐं मात ॾींदड़ खटण हारण वॾी ॻाल्हि कोन्हे विढ़ण वॾी ॻाल्हि आहे विढ़ंदव त खटींदव अॻिते वधंदव त मंज़िल मिलंदी उन ॾींहुं जॾहिं असां सोचियोसीं त सिंध अंदरि जेके ही कलाकनि जा धरना लॻनि था ही जेके शॉर्ट मार्च थियनि था ही जेके जलसा थियनि था वाह वाह थिए थी वरी घर हलिया वञनि था 6 महीने वरी अचनि था इन सां जे सिंध जो मसइलो हल नथो थिए त छा कजे वरी उहो कमु कजे जे पोइ सां या ॿियनि सां मसइलो हल न थिए मथे जो सूर बुखार हल न थिए त डॉक्टर ॾे वञो वराए सघो इलाज कोन न तिन सभु सम्झे थी तेसिताईं दुश्मन जे अखियुनि में अखियूं विझी दुश्मन जे अखियुनि में अखियूं विझी न बेबो तेसीं दुश्मन असां सां ॿिली ऐं कबूतर वारी कार कनि ही पंध ही सफ़र जेको सिंध सभा ऐं सिंध जे समूरनि क़ौमी कारकुननि ईमानदार सचार कारकुननि जेको ही कारवाई ही लॉन्ग मार्च शुरू कयो आहे इहो हुन ॾहकाव जे मुंहं में ठोशो आहे ॾहकाव जे मुंहं में हिकु थप आहे ऐं असीं जेका विख विख अॻिते वधूं था मंज़िल 10 विखूं असांजे वेझो थिए थी छो त जीअं असां राज मां हटाऊं अॼु 32 ॾींहं आहे 3 ॾींहंनि में 17 माण्हू आज़ाद थिया रुगो इहो ई न त 17 माण्हू आज़ाद थिया पर हुन सां गॾु इहो खंभण वारो अमल ख़तमु रुकिजी वियो आहे छो जॾहिं बि हक़दार उथी बीहंदा आहिनि जॾहिं बि मज़लूम महकूम क़ौमूं उथी बीहंदियूं आहिनि तॾहिं साम्हूं भल केॾो बि चाबिर केॾो बि वॾो सगारो थोरो हुजे उहो हथियारनि सूद झुकंदो आहे असीं झुकाईंदासीं असीं झुकायो आहे उहे जेके सुबुह मंझंदि शाम सिंध जा बजड़ा खमींदा हुया अॼु सुबुह शाम मूंखे फ़ोन कनि था सिंध सभा के फ़ोन कनि था लॉन्ग मार्च ख़त्म करो बात करते हैं छोड़ेंगे सबको सिंध सभा जो पहिरें ॾींहुं सिंध सभा जो आख़िरी ॾींहुं इहो ई उन्हनि खे चवणु आहे पहिरियों माण्हू छॾियो पोइ बीहंदासीं न त तुंहिंजो GHQ त असांजे पेरनि जे हेठां असां तुंहिंजे पीर जे महल ताईं बि हलिया वेंदासीं सिर्फ़ु कराची खां 14 किलोमीटर 1400 किलोमीटर असां हिन वक़्तु 600 साढा 600 किलोमीटर सिंध में गोल फिरी चुका आहियूं जे कराची मां निकिरूं आहे त हींअर घोटकी क्रॉस करे वञूं हा पर असीं सम्झूं था त असांखे दुश्मन जे दर ते पहुचण खां पहिरियां पंहिंजे माण्हुनि जो दर खड़काइणो पवंदो पंहिंजे माण्हुनि जे ज़मीरनि खे जाॻाइणो पवंदो पंहिंजे माण्हुनि जूं अखियूं खोलणियूं पवंदियूं पंहिंजे माण्हुनि जूं निंडूं फिटाइणियूं पवंदियूं पंहिंजे माण्हुनि खे जुंझाइणो पवंदो